ॿी ख़बर शामिल कंदासीं खानपुर खां, जिते जमात इस्लामी जो सूबाई अॻवान मौलवी अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी रोड हादसे में फ़ौत थी वियो आहे। पार्को कंपनी वटि 2 कारुनि में आमो साम्हूं टकर थी पियो। नतीजे में अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी ऐं संदसि भाइटे दुर्मोहम्मद समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मौलवी अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी ज़ख़्मनि जी सट नसंदे इस्पताल में फ़ौत थी वियो आहे। मौलवी अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी इफ्तार करण बाद शिकारपुर खां करमपुर अची रहियो हो त हादसो पेश आयो आहे। अवांखे अफ़सोसनाक ख़बर खानपुर खां त जमात इस्लामी जो सूबाई अॻवान मौलवी अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी रोड हादसे में फ़ौत थी वियो आहे। बिल्कुल नासिन, अवांखे ॿुधाइण पिया त पार्को कंपनी वटि 2 कारुनि में आमो साम्हूं टक्कर थी पियो। हादसे में अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी ऐं संदसि भाइटे दुर्मोहम्मद समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अल्ताफ़ लाड़िक। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां? जी, खानपुर जो इंतहाई अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। खानपुर थाने जी हद इंडस हाईवे ते पार्को वारे इलाइक़े में तेज़ रफ़्तार 2 कारुनि में आमो साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में जमात इस्लामी सूबे सिंध जो डिप्टी जनरल सेक्रेटरी मौलवी अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी सॼे ते फ़ौत थियो, जॾहिं त 2 कारुनि में फ़ौती अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी जो भाइटो जेको ड्राइवर बियो दुर्मोहम्मद बिजाराणी ऐं ॿी कार जा सवार हुया। दीवान जेके ॿुधाया था वञनि, हुन में रणजीत कुमार, संदसि नियाणी निमृता ऐं उनजो बालक हुयो, पुटु हुयो बिरजलाल, जॾहिं त उनजो ड्राइवर हमज़ा, इहे जेके शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे इत्तला ते इलाइक़े वासियुनि फौरी तौर ते पहुची मिड़नी ज़ख़्मियुनि खे खानपुर ऐं सिविल अस्पताल शिकारपुर पहुचायो, जिते ज़ख़्मियुनि खे इब्तिदाई तिबी इमदाद ॾियण खां पोइ इस्पतालनि में घुर्बल तिबी सहूलियतुनि जी शदीद खोट हुजण सबबि खेनि नाज़ुक हालत में सखर इस्पताल रेफर कयो वियो आहे। ऐं 2 इस्पतालनि जी हालत इहा आहे जो उन्हनि खे स्टिच बि न कयो वियो ऐं तक तकर में उन्हनि खे हालत नाज़ुक हुजण सबबि सखर इस्पताल में उन्हनि जे वारसनि इस्पताल इंतज़ामिया जे ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो। खानपुर ऐं शिकारपुर जूं एॾियूं वॾियूं इस्पतालूं आहिनि, उनमें कंहिं बि क़िस्म जी तिबी इमदाद जी का बि सहूलियत न आहे, जंहिं सबबि असीं पंहिंजा ज़ख़्मी सखर इस्पताल खणाए वञी विया आहियूं। होॾां फ़ौती जमात इस्लामी जो अॻवान मौलवी अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी जो लाश खानपुर इस्पताल आंदो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद वास न हवाले कयो। वास लाश अबाणे ॻोठ खणाए विया आहिनि। घर वरी महिरबानी नाज़िन, खानपुर खां अल्ताफ़ लाड़िक तफ़सील ॾिना आहिनि।